ख़बर शामिल कंदासीं नाज़रीन। डेरा इस्माइल खान जे इलाइक़े कोलाची में धमाको थियो आहे। ISPR मूजिब ASD धमाके में पुलिस जी गाॾी खे निशानो बणायो वियो आहे। इतला मिलण ते आर्मी क्विक रिएक्शन फोर्स बिना देर मौक़े ते पहुती ऐं फायरिंग जी ॾेवट में 2 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। डेरा इस्माइल खान जे इलाइक़े कोलाची में धमाको थियो आहे। ISPR मूजिब IAD धमाके में पुलिस जे गाॾी खे निशानो बणायो वियो आहे। इतला मिलण ते आर्मी क्विक रिएक्शन फोर्स बिना देर मौक़े ते पहुती ऐं फायरिंग जी ॾेवट में 2 दहशतगर्दनि खे मारिजी वञण जा इतला बि मिलिया आहिनि। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। डेरा इस्माइल खान जे इलाइक़े कोलाची में धमाको थियो आहे। ISPR मूजिब IAD धमाके में पुलिस जे गाॾीअ खे निशानो बणायो वियो। इतला मिलण ते आर्मी क्विक रिएक्शन फोर्स बिना देर मौक़े ते पहुती फायरिंग जी ॾेवट में 2 दहशतगर्द मारिजी विया।